अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। सिंध खां पोइ पंजाब में बि राति 9 वॻे खां पोइ मार्केटूं बंदि कयूं वेंदियूं। सिंध खां पोइ पंजाब में बिजली जी बचत वारे प्लान ते अमल करण जो फ़ैसिलो कयो वियो। पंजाब हुकूमत वापारी तंज़ीमुनि ऐं चैंबर्स सां सलाह करे वरिता। ईंदड़ हफ़्ते खां पंजाब में बिजली बचत प्लान ते अमल कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। राति 9 वॻे मार्केटुनि वारे पाबंदियुनि 2 महीननि लाइ लाॻू रहंदी। रेस्टोरेंट्स भी जल्द बंद करण की तजवीज़ ते गौर जारी है। लाहौर चैंबर के सदर नोमान कबीर चयो है त क़ौमी मुफ़ाद वारन फैसलन में हू हुकूमत सां गॾु आहिनि। बचत प्लान ते अमल सां जी बचत थींदी। खुशी है त FATF पाकिस्तान के आजो करार दे छो। अञा ग्रे लिस्ट में निकरण जो अमल शुरू थियो है। जश्न मल्हाइण वक्त खां अॻु हूंदो। FATF पाकिस्तान के शर्त पूरा करण वारन कोशिशन के तस्लीम कयो। परॾेही मामलन की ममलकती वज़ीर हिना रबानी खर चयो है त खेन उम्मीद है त अक्टूबर ताईं ग्रे लिस्ट में निकरण वारो अमल मुकम्मल थी वेंदो। ग्रे लिस्ट में निकरण से पाकिस्तान जो माशी हालतूं बेहतर थींदियूं। जश्न मल्हाइण वक्त खां अॻु हूंदो। अञा भी कम करण की जरूरत है। ही सफ़र की पुॼाणी न पर शुरुआत है। मेहनत जारी रखनी पवंदी। पाकिस्तान दहशतगर्दन की माली मदद और मनी लॉन्ड्रिंग रोकण लाइ असरदार कदम खयां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां शर्त पूरा करण बाबत FATF के ऐलान की आछियां। बिलावल भुट्टो ज़रदारी हिना रबानी खर ऐं परॾेही खाते की टीम की वाखाण। FATF में पाकिस्तान के आजो करण ते बिलावल भुट्टो ज़रदारी के मुबारकूं ॾींदे चयो है त हू परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी के मुबारकूं ॾिए थो। संदसि क़यादत में कामयाबी मिली है। वज़ीर आज़म चयो है त पाकिस्तान की वाइट लिस्ट में वापसी वॾी कामयाबी है। FATF पाकिस्तान की बहाली जो एतराफ़ कयो। हुकूमती इदारन शख्सियतन ऐं लाॻापियल टीमुनि जी कोशिशनि रंग लाथो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो है त पाकिस्तान तरफां FATF जे एक्शन प्लान्स जी तकमील वॾी कामयाबी है। ISPR पारां जारी कयल ट्वीट मूजिब जनरल कमर जावेद बाजवा चयो है त एक्शन प्लान ते अमल सां पाकिस्तान के वाइट लिस्ट की राह हमवार थी है। GHQ में कायम कोर सेल ऐं क़ौमी कोशिशन सां इहो मुमकिन थियो। सिविल ऐं मिलिट्री टीम एक्शन प्लान ते मज़बूती सां अमल के यकीनी बनायो। कोर सेल की कोशिशन सां पाकिस्तान जो कंध मथे थियो। सेंट्रल परचेजिंग वापार एजेंसी बिजली की कीमत में वाध की दरख्वास्त करे छी। नेपरा मूजिब CPPA बिजली की कीमत में 70 रुपया 96 पैसा फी यूनिट वाध की दरख्वास्त दी है, जेका मई की माहवार फ्यूल एडजस्टमेंट के मद में दाखिल कई वही है। नेपरा मूजिब दरख्वास्त ते बुधनी 27 जून ते थींदी। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार किया है त मई में फर्निस ऑयल से 8.80 सैकड़ों बिजली पैदा कई वही और फर्निस ऑयल में 33 रुपया 67 पैसा फी यूनिट पैदा थी। कराची के मुख्तलिफ इलाक़न में हल्के मींह का पोइ मौसम खुशगवार थी वही। सदर II चंद्रीगढ़ रोड ओल्ड सिटी एरिया समेत ॿियनि इलाक़न में हल्के मींह का पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते जो चवण है त कराची में 3 ॾींहनि दौरान वक़्फ़े वक़्फ़े से हल्की बरसात थी सके थी। घोटकी, करमपर, रुस्तम, रेती और ॿियनि शहरन में भी बरसात का पोइ मौसम खुशगवार थी वही। वफाकी हुकूमत अक़लियतुनि जे तहफ़ुज़ लाइ ख़ुसूसी टास्क फोर्स जोड़े छॾियो। टास्क फोर्स जो सरबराह अक़लियती MNA रमेश कुमार हूंदो। रमेश कुमार जो चवण है त अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ ही ॾींहुं तारीख़ी अहमियत वारो है।
ज़रियनि मूजिब MNA रमेश कुमार जो उहिदो वफ़ाक़ी वज़ीर जे बराबरि हूंदो। सखर जे कच्चे वारे इलाक़े में महर ऐं जतोई बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो, 2 ॼणा क़तल। ज़मीन जे तकरार तां थियल झेड़े में यासीन महर ऐं इस्लाम जतोई मारिजी विया। फायरिंग में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियनि जा मण वाक़िए वारे हंधि पियल। इलाक़े में छिकताण वारी सूरतहाल पैदा थी वई। आलमी मार्केट में तेल जे अघनि में 6% घटिताई रिकॉर्ड। ब्रिएंट ऑयल जे अघु $6 फी बैरल घटिजण बैदि $113 जो थी वियो। अमेरिकी कच्चे तेल जे अघनि में $8 फी बैरल घटिताई खां पोइ $110 खां बि हेठि अची वई। ऐं रूस फ्रांस के गैस जी सप्लाई बंद करे छॾी। परॾेही ख़बरूं एजेंसी मूजिब इटली ऐं स्लोवाकिया सप्लाई अधु कई वई आहे। रूस जो चवणु आहे त नॉर्ड स्ट्रीम जी पाइपलाइन में ख़राबी अची वई आहे। उन खे ठीकु करण वारो सामान ओलह जे पाबंदियुनि सबबि कैनेडा में फाथल आहे। जर्मनी ऐं इटली गैस जी बंदिश खे सियासी हथियार क़रार ॾेई छॾियो।